सॼो ॾींहुं मेड़ींदासीं 10 किलो 10 किलो 200-300 भी कोन था बचनि ॾींहं जो। हीउ कहिड़ो मज़ूरी आहे, कहिड़ो तारीख़ आहे, कहिड़ो वज़न आहे, हीउ सफ़ा असां त मरी वियासीं हिन जी। सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अली अकबर सोलंकी के आवाज़ से सरवण सोलंकी की रिपोर्ट मुताबिक मुल्क की आमदनी जो वॾो हिस्सो ज़रात में हासिल थे तो। ज़रात मुल्क की मईशत लाइ करंगे की हदीअ वारी हैसियत रखे थी, पर पॉलिसी ठाहींदड़नि खे जेतिरो इन तरफ़ ध्यान ॾियणु घुरिजे सो न पियो ॾिनो वञे। इन तरफ़ सही तरह ध्यान न ॾियण करे हारी ऐं आबादकार तबिको घणो करे नुक़सान भोगींदो आहे। जॾहिं असांजे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई मामलो अलॻि आहे, पंजाब जी पॉलिसी अलॻि आहे त ॿियनि सूबनि लाइ अलॻि आहे। हिन वक़्तु सिंध में फुटियुनि जो फ़सुलु त तमामु सुठो लथो आहे, पर इहो ई साॻियो रवैयो सिंध जे आबादकारनि तोड़े मज़दूरनि सां रवा रखियो वियो आहे। हैदराबाद हल्के ॿाराड़ीअ में फुटियुनि जे अघनि में ओचितो 2200 रुपया लाथ आणे आबादकारनि में ॻणती पैदा कई वई आहे, जंहिंसां आबादकारनि खे नुक़सानु मिली रहियो आहे। जॾहिं त मज़दूरनि खे फुटियुनि जी चूंडाई में घटि उजरत ॾेई संदन इस्तेहसाल कयो पियो वञे। इन मौक़े ते फुटियुनि जी चूंडाई कंदड़ हिकु मज़दूर सिंध हेडलाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ईअं असांजो गुज़ारा कीअं थींदो, महिरबानी करे कुझु अघु मज़दूरनि जो वधायोसि त कुझु असांजो कुझु बची वञनि। इहो ही रेटनि में असांजो गुज़र सफ़र त कोन थींदो। सॼो ॾींहुं असांजो वधि वधि 10 किलो हूंदो। 10 किलोनि जो असांजो माना गुज़ारा कीअं थींदो। महिरबानी करे कुझु पुटियुनि जो रेट बि वधी वञनि, मज़दूरनि जो कुझु रेट वधी वञनि। हींअर बि रण लॻो पियो आहे, बाक़ी मज़दूरनि जो हाणे सॼो ॾींहुं मेड़ींदा 10 किलो 10 किलो कीअं गुज़र सफ़र पंहिंजो थींदो।